दोदापुर में जिते जखराणी बिरादरी की बिंदरनि में हलंदड़ पुराने तकरार तां हथियारबंदनि फायरिंग करे ॿिनि भाउरनि खे क़तल करे छॾियो आहे। मोहम्मदपुर वारे इलाइक़े में जखराणी में हलंदड़ तकरार तां फायरिंग थी आहे, जंहिंमें शरफुद्दीन ऐं ज़ाकिर जखराणी मारिजी विया आहिनि। न्यूज़ नासवा से शेयर कर रहा हूँ। दोदापुर में जिते जखराणी बिरादरी की बिंदरनि में हलंदड़ पुराने तकरार तां हथियारबंदनि की फायरिंग में ॿिनि भाउरनि खे क़तल कयो वियो आहे। मोहम्मदपुर वारे इलाइक़े में जखराणी बिरादरी में हलंदड़ तकरार तां फायरिंग में शरफुद्दीन ऐं ज़ाकिर जखराणी मारिजी विया आहिनि। अहम ख़बर नासवा से शेयर कर रहा हूँ। आगाह कयूं पिया दोदापुर वेझो जखराणी बिरादरी की बिंदरनि में हलंदड़ पुराने तकरार तां हथियारबंदनि की फायरिंग में ॿ भाउर क़तल थी विया आहिनि। मोहम्मदपुर वाले इलाइक़े में जखराणी में हलंदड़ तकरार तां फायरिंग में शरफुद्दीन ऐं ज़ाकिर जखराणी मारिजी विया। तफ़सील मालूम कंदासीं दोदापुर में सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर हनीफ़ मंदराणी का। हनीफ़, छा तफ़सील आहिनि वाक़े जे हवाले सां ॿ भाउर क़तल कया विया आहिनि? जी बिल्कुल अनिला तक ॿुधाईंदो हलां त दोदापुर वेझो हिकु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। दोदापुर वेझो मोहम्मदपुर थाणे जे हद में सनानी जखराणी ऐं सेवानी जखराणी जुड़न में पुराणे खूनी तकरार ॿीहर भड़की अचो ऐं फायरिंग कई हुई। फायरिंग जे नतीजे में ॿ भाउर जेके आहिनि उहे मारिजी विया आहिनि। गोलियूं लॻण सबबु जेको आहे त शरफुद्दीन सनानी जखराणी ऐं ज़ाकिर अली सनानी जखराणी उहे जेके आहिनि उहे मारिजी विया आहिनि ऐं ॿई भाउर आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तक़रीबन 7 साल अॻु सोहराब सनानी जखराणी ऐं निज़ामुद्दीन सनानी सेवाणी जखराणी जुड़न में पुराणे तकरार तां तकरार शुरू थियो। हिन महिल ताईं तकरार में केतिरा ई माण्हू मारिजी विया आहिनि। अॼु जेको आहे तकरार में सेवाणी दुर खां जेको आहे ॿ सनानी जखराणी मारिजी विया आहिनि। जॾहिं त उन हवाले सां मारिजी वियल जेकी ॿिन्ही नौजवाननि जा जो भाउर आहे निज़ामुद्दीन सनानी जखराणी उन सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे। उन चवणु आहे त असां बेज़ारी ॾिनल हुयासीं, असांजो इन तकरार सां को वास्तो न हुयो। हथियारबंदनि बिला जवाज़ असांजे दुकान मथां अची हमलो कयो ऐं फायरिंग कई ऐं फायरिंग जे नतीजे में असांजा जेकी ॿ मुंहिंजा भाउर उन चवणु आहे त मारिजी विया आहिनि। उन चवणु आहे त असांजो इन तकरार सां को वास्तो न हुयो। हीउ जेको झेड़ो थियो आहे उहो ॻोठ मतारो जखराणी में थियो आहे ऐं हिन में जेकी आहिनि ॿ ॼणा मारिजी चुका आहिनि। जी वॾी महिरबानी हनीफ़ मंदराणी तफ़सील जे लाइ।